जसकम बांध जो सदर आसिफ डायरी साथियुनि समेत जसकम के छॾे क़ौमी धारे में शामिल थी वियो। आसिफ डायरी पंहिंजे साथियुनि समेत प्रेस क्लब बांदी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असां जसकम जा उहिदेदार ऐं कारकुन आहियूं, जॾहिं त असांखे जसकम में मिसगाइड कयो वियो ऐं असांखे गुमराह कयो पियो वञे। हुननि वधीक चयो त असां जसकम के छॾे क़ौमी धारे में शामिल थी रहिया आहियूं। उन मौक़े ते हुननि ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो नालो आसिफ अली डायरी आहे। मुंहिंजो तारुक जसकम सां मां तंहिंखां 9 तारीख़ करे हींअर पाकिस्तान जे धारे में शामिल थियो आहियां। तंहिंमें हींअर मुंहिंजो को वास्तो न पार्टी सां। पाकिस्तान हिकिड़ो मुल्क आहे, सिंध हिकिड़ो सूबो आहे, सिंधु देश जो नालो ग़लति आहे। नालो मोहम्मद हनीफ़ जमाली आहे। मुंहिंजो वालिद साहिब नालो अब्दुल करीम जमाली आहे। मां बांदी प्रेस क्लब ते वेठो आहियां। हिते जसकम वारनि जे ख़िलाफ़ मां वेठो आहियां। पाकिस्तान ज़िंदाबाद, पाकिस्तान ज़िंदाबाद। मुंहिंजो नालो लियाकत अली डायरी आहे। मां पंहिंजे सदर सां गॾु जेको आहे सिंधु देश जसकम पार्टी खां लातालिक जो इज़हार कयो आहे ऐं पाकिस्तान जो नारो जेको आहे सो अवल आहे। मुंहिंजो नालो सदाम हुसैन डायरी आहे। मां जसकम बांदी जो मेंबर रहियो आहियां ऐं जेको आहे सो हिन वक़्तु मां जसकम बशीर कुरैशी ग्रुप खां लातालिकी जो इज़हार करे क़ौमी धारे में शमूलियत करण जो ऐलान कयां थो ऐं जेको आहे सो पाकिस्तान के वजूद खे तस्लीम कयां थो। पाकिस्तान हिकु मुल्क आहे, सिंध हुनजो सूबो आहे ऐं रहंदो, ऐं पाकिस्तान जेको आहे सो क़यामत ताईं इंशाअल्लाह रहंदो। पाकिस्तान खे केर बि टोड़े नथो सघे ऐं इंशाअल्लाह असां पाकिस्तान में रही पाकिस्तान जी तरक़ीअ जे लाइ किरदारु अदा कंदासीं।